ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 22 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के राजा देवदास जे जन्म जी कथा ॿुधाइनि था ऐं उन्हनि जे कौर लहण बाबति ॿुधाइनि था त कहिड़ी रीत कुरुक्षेत्र जे कुंड में उन्हनि जो कौर लथो हो। तंहिं बाद राजा शांतनु जी ॿी स्त्री गंगा जी जे बारे में ॿुधाइनि था, जिन मां भीष्म पितामह जहिड़ो वॾो बलवान ऐं धर्मात्मा पुटु पैदा थियो, जंहिं जहिड़ो ॿियो को बि योद्धो हिन दुनिया में न हो। उन्हनि पाण श्री भगवान परशुराम सां युद्ध कई हुई। तंहिं बाद राजा खे शांतनु जी टी स्त्री सत्यवती बाबति ॿुधायो, जंहिं जा 2 पुट हुआ, जिन मां विचित्र वीर मां धृतराष्ट्र, पांडु ऐं विदुर 3 पुट पैदा थिया। धृतराष्ट्र जन्म खां अंधो हो ऐं पांडव जन्म खां ही बीमार रहंदो हो ऐं विदुर हिकिड़ी दासीअ मां पैदा थियो हो। उन खां पोइ राजा पांडुअ जी कथा अचे थी त उन्हनि खे श्राप मिलियो हो त जॾहिं हू पंहिंजी स्त्रीअ सां संजोग कंदा तॾहिं उन्हनि जी मृत्यु थी वेंदी, जंहिं करे उन्हनि पंहिंजी पत्नी कुंतीअ खे आज्ञा ॾिनी त हू मंत्र जो उच्चारण करे देवताउनि खां पुत्र संतान वठनि। अहिड़ी रीत माता कुंती देवताउनि खां 5 पुत्र वरदान घुरिया हुआ। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 22 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त पांडुअ जा 5 ई पुट पांडव सॾाइनि था। उन्हनि 5 ई हिकिड़ी स्त्री द्रौपदीअ सां विहांउ कयो हो ऐं वारे वारे सां वटसि वञी पिया भोग कंदा हुआ। उन्हनि 5 ई भाइरनि खे द्रौपदीअ मां हिकिड़ो पुटु पैदा थियो हो, जंहिंखे अश्वत्थामा मारियो हो। राजा युधिष्ठिर जे पूर्वी नाले ॿी स्त्रीअ मां देवक नाले पुटु पैदा थियो ऐं भीमसेन खे रिंबा राक्षसण मां घटोत्कच नाले हिकिड़ो वॾो प्रतापी पुटु पैदा थियसि ऐं सहदेव खे सूत्रा स्त्रीअ मां भजीअ नाले हिकिड़ो पुटु पैदा थियो ऐं नकुल जी करनमती स्त्रीअ मां निरंतर नाले पुटु पैदा थियो ऐं अर्जुन जी सुभद्रा नाले स्त्री जा कृष्ण जी भेण हुई, तंहिं मां अभिमन्यु नाले पुटु वॾो प्रतापी पैदा थियो, जेको तुंहिंजो पीउ हो। ऐं अर्जुन खे अलूपा नाले 3 स्त्रीअ मां जा नाग जी धीउ हुई, उन मां बबर बाण ऐं ऐरावत नाले 2 पुट वॾा तेजवान पैदा थिया। उन्हनि मां ऐरावत खे मनपूर्वती नाले संदसि बानी पंहिंजे वेझो विहारियो ऐं बबर बाण अर्जुन सां वॾी युद्ध जोटी हुई। उन जी कथा अश्वमेध पूर्व महाभारत में लिखियलु आहे। जॾहिं अश्वत्थामा तोखे मारण वास्ते ब्रह्मास्त्र हलायो हो, तॾहिं श्री कृष्ण वेंकटनाथ उतरा तुंहिंजी माता जे पेट में तुंहिंजी रखिया कई हुई। ए राजा परीक्षित, जेके जनमे जे ऐं ॿिया 3 पुट तोखे आहिनि, तिन मां जनमे जे वॾो प्रतापी ऐं 7 दीपनि जो चक्रवर्ती राजा पैदा थियो आहे। तुंहिंजे बदिले वठण वास्ते अहिड़ो यज्ञ कंदो जंहिं में
केतिरा ई नांग साराए मारींदो ऐं शुभ कर्म करण सां दुनिया में उन जो नालो ॾाढो मशहूरु थींदो ऐं तुंहिंजे मरण खां पोइ 25 पीढ़ियुनि ताईं हस्तिनापुर जो राज तुंहिंजे वंश में रही वरी हस्तिनापुर जमुना में ॿुॾी वेंदो। तॾहिं टिमी नाले राजा तुंहिंजे वंश में थी उते परसुवस्ती पुरी वसाईंदो। उन खां पोइ तुंहिंजे वंश मां राजगद्दी हली वेंदी ऐं ॿिया राजा थींदा ऐं वेद व्यास मुंहिंजे पीउ 4 वेद ऐं सभई पुराण पंहिंजनि चेलनि खे पढ़ाया हुआ। पर श्रीमद भागवत जो सभिनी वेदनि जो तथ्य आहे सो कंहिंखे न पढ़ाए फ़क़ति मूं खे पढ़ायो अथसि। सा अमृत रूपी कथा मां तोखे ॿुधायां थो। ऐं सहदेव राजा जरासंध जे पुट ऐं राजा जजात जे वंश में केतिरा ई राजा थिया जिन जा नाला संस्कृत भागवत में लिखियल आहिनि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो 22 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 23 यदुवंशियनि जी कथा। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था, हे राजा परीक्षित, हाणे मां तोखे यदुवंशियनि जी कथा जंहिं कुल में श्री कृष्ण जो अवतार थियो आहे सो ॿुधायां थो। जंहिं जे ॿुधण सां आदमीअ खे सभई मनोरथ मिलनि था सो तूं चित लाइ ॿुध। राजा जजात खे युद्ध नाले वॾो पुटु जो देवजानीअ मां थियो हो, तंहिंजे वंश में केतिरियुनि ई पीढ़ियुनि खां पोइ राजा सेसरार जिन अहिड़ो तेजवान पैदा थियो जंहिं 85,000 वर्य चक्रवर्ती राज कयो। उन जे नाले सुमरण करण सां वयल धन मोटी मिले थो। उन जे 1000 पुटनि मां 995 राजकुमारनि खे परशुराम मारियो हो। बाक़ी जेके 5 पुट बचिया हुआ तिन में जयदज नाले छोकिरे मां तालजंग नाले खत्री पैदा थियो। उन जे वंश में मद नाले वॾो प्रतापी थियो। उन करे श्री कृष्ण जो नालो माधव कोठिजे थो। ऐं मद जो पुटु बर्ष्टी हो। उन मां यदुवंशी बर्शनवंशी ऐं मधुवंशी सॾिजनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो 23 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।